छा आहे? जलपरी जी अॻकथी। अॻकथी जी ख़बर अथव छा आहे? किनखे ख़बर आहे अॻकथी छा खे चइबो आहे? अच्छा, जॾहिं राति जो माण्हू निंड में बेहोश हुआ त हिकु बेहद सुरीली ऐं ख़ूबसूरत गाने जी आवाज़ संदन कनि हथ में कोफ्ता पानी में गिरी वेंदा आहियो ॾेई करे? हा वाह, ॾियारी में पकड़ींदा आहियो तव्हां करे पकड़ी आहे? हिनखे ॿुधायो त हीअ शइ थियण वारी आहे, हुनखे छा चइबो आहे? ज़ोर सां चओ, छा चइबो आहे? अॻकथी। छा चइबो आहे? हाणे गॾिजो। मरियम थी ॿुधाए कान। क्लैपिंग के मरियम लाइ। हिनजो पको गिफ्ट आहे। हिकु माण्हू पंहिंजे ॾियार ज़रिए मच्छू फसाए रहियो हो त हिनखे महसूसु थियो हिन जो ॾियार बेहद गरो ऐं तमामु घणो वज़नी थी वियो। तव्हां वेंदा आहियो न दरिया ते मच्छू वग़ैरह पकड़ण लाइ, त पोइ उते ॾिसो जॾहिं मच्छी पकड़ींदा आहिनि त मच्छू दरियूं हूंदियूं आहिनि न, पर जॾहिं हू माण्हू मच्छी पकड़ण वियो न, जिसका लेसन था नो मेजॉरिटी नो माइनॉरिटी, लेट्स सेलिब्रेट द लाइफ ऑफ ह्यूमैनिटी। और